अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा चैनल सच्चाई न्यूज़। दहशतगर्दी ये पुलिस की इसे जो निसार जाते इसे इरफान समोते। नाज़रीन, ज़िले शिकारपुर के ॾखण शहर वासी यूनिवर्सिटी के शागिर्द नौजवान इरफान जतोई के मावर आए अदालती कत्ल खिलाफ़ वारसन पारां कोट दुरानी गढ़ियासीन के मेन गेट आडो एहतजाजी कैंप कायम करे धाणो आयो, जिते समाज सुधारक कादर चांडियो, कॉम्प्रेस अगवान मैडम नायाब सरकश, जतोई हाउस शिकारपुर के तर्जमान अली हसन जतोई समेत सिविल सोसाइटी के सभई माण्हुनि शिरकत कई। अगवाननि एहतजाजी कैंप ते मीडिया से ॻाल्हाईंदे चयो, अज इन कैंप में जेके भी ता नौजवान वेठा आयो ही जेके भी ॾे तोड़े परॾे में असांखे ॾिसनि था पिया, मां उन्हनि सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त हिन नौजवान जे लाइ वध खां वधि आवाज़ उथारियो। अॼु शहीद इरफान जतोई खे क़तल कयो वियो आहे, सुभाणे तव्हांजो असांजो को भाउ थी सघे थो। तंहिंजे करे हिननि जेको कारोबार शुरू कयो आहे थाणेदारनि, SSP इरफान समो जहिड़नि करप्ट ऑफिसरनि, निसार शाह जिनजो बैकग्राउंड तमामु बुरो रहियो आहे, जेको सिंध जे नौजवाननि जो दुश्मन रहियो आहे, जंहिं हिन वक़्तु ॿुधंदो हूंदो यकीनन, जंहिं सिंध यूनिवर्सिटी में केतिरा ई गभरू नौजवान क़तल कराया आहिनि। त असां उनखे ॿुधाइण था चाहियूं त तव्हां शायदि सम्झंदा हूंदो त अदालतनि में ही ग़रीब मिसकीन मारोड़ा वञी करे थकिजी पवंदा, पर हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो बि ईंदो जो असां तव्हांखे गोली जो जवाबु गोली सां ॾींदासीं। SSP इरफान समो बि ॿुधी वठे त तव्हां असांजे ॿचड़नि ते वसायल गोलियुनि जो जवाबु तव्हांखे ॾियणो पवंदो। हाणे उनजो जवाबु अदालतुनि जे ज़रिए न थी सघे थो त को सिंध जो अहिड़ो बच्चो बि पैदा थिए, थी सघे थो त कादर चांडियो बि पैदा थिए जो तव्हांखे उन ई बंदूक सां जवाबु ॾिए जंहिं बंदूक सां तव्हां शहीद इरफान जतोई खे क़तल कयो आहे। त इन जे करे सिंध जे माण्हुनि खे, हिते कैंप ते वेठल नौजवाननि खे, शहीद जे वारसनि खे मां गुज़ारिश कंदुसि त तेसि ताईं तव्हां हितां बि न उथिजो जेसि ताईं तव्हां सां इंसाफ़ नथो थिए। आगा सिराज दुरानी जो तक आहे, उनखे बि गुज़ारिश कयूं था त वारसनि सां सिर्फ़ु सियासत न करे, कातल जेके बि आहिनि उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाइण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा करे, ऐं हितां जा जेके वोटर आहिनि, आगा सिराज दुरानी जा वोटर आहिनि, उनजो वोट जो पंहिंजो चङी तरह सां फ़र्ज़ अदा करे। जागे मन ओ पीर वडेरा कंध बजई पो जागे मन, हथड़न में को नेल लॻई पो जागे मन, रोज़ फुरूं अगवाऊं कराए मोटाए, पंहिंजो भी को ॿार खॼई पो जागे मन। अॼु असां गढ़ियासीन में आगा सिराज दुरानी जे कोट जे ॿाहिरां शहीद इरफान जतोई जे वारसनि जी लॻल हिन कैंप ते अदा कादर चांडियो समेत वेठा आहियूं ऐं असां इहा घुर था कयूं हुकूमत खां, असां पंहिंजे सिंध जे कोर्टुनि खां घुर था कयूं त इरफान जतोई जे कातिल सखर पुलिस SSP इरफान समो खे अहिड़ी सज़ा ॾिनी वञे जीअं वरी बाक़ी आईंदह जेके हिन सिंधी क़ौम जा कातिल यादि कनि त कंहिंजा बच्चा कीअं खसबा आहिनि ऐं उन्हनि खे गोलियूं कीअं लॻाइबियूं आहिनि। उनखे एतिरो शर्म, एतिरो हया न आयो, जेकॾहिं तोखे मथां जो रियासत जो हुकुम थियो त तूं इहा नौकिरी छॾे वञे हा, पर कंहिंजी माउ जी कुख खाली न करे हा। पर इरफान समो, SHO निसार शाह, सिंध जी माउ जी कुख सुंढ न आहे थी। हुन हमेशह गैरतमंद पुट जणिया आहिनि जेके पंहिंजे नंगनि ऐं दंगनि ते सिर ॾींदा आहिनि, ऐं आउं सम्झां थी हिन सिंध धरती जा गैरतमंद वारिस जेसि ताईं शहीद इरफान जतोई जो हक़ हिसाब न वठंदा
उनखे इंसाफ़ न ॾियाराईंदा तेसि ताईं घर आराम सां न वेही रहंदा। मां पंहिंजे साथियुनि खे, हिन सिंध धरती जे आशिक़नि खे, हिन सिंध धरती जे वारसनि खे गुज़ारिश थी कयां त इरफान जतोई जे वारसनि जो साथ ॾियो। मां पंहिंजे क़ौम परस्त, मां सनान खान कुरैशी जेको असांजे शहीद बशीर खान जे निशानी आहे, उनखे अर्ज़ु थी कयां, अदा रियाज़ चांडियो खे गुज़ारिश थी कयां, SUP जे दोस्तनि खे गुज़ारिश थी कयां, डॉक्टर कादिर मक्सी खे गुज़ारिश थी कयां त निकिरी अचो मैदान ते। ईअं न थिए त अलाए केतिरे नमड़ियुनि जूं कुखियूं ख़ाली थी वञनि ऐं असां रोअंदा रड़ंदा रोडनि ते वेठा हुजूं। मां पंहिंजे हिन जेके इरफान जतोई जा वारिस आहिनि उन्हनि खे सां इहो वचन थी कयां, मुंहिंजा साथियो, मुंहिंजा भाइरो, जिते बि सॾिजो नायाब सरकश तव्हां वटि अखियूं पेर करे पहुची वेंदी। जतोई जे हिन कैंप में तशरीफ़ फरमा थिया आहियो, हिन मावराए अदालती क़त्ल जे हवाले सां तव्हां छा चवंदा? भाऊ, असां इहो चवंदासीं, मरहू न आहे, शहीद आहे। इरफान जतोई शहीद आहे, हिननि खे शहीद कयो वियो आहे ऐं उहो शहीद सखर जी सिंध पुलिस इरफान समो ऐं गुलहसन सुमरो ऐं निसार शाह इन्हनि जी टिनी जी मिली भगत आहे। ऐं गुलहसन सुमरो इन पासियो आहे त मूं 15 गोलियूं आयूं आहिनि। असां सिंध हुकूमत खां, असां हाई कोर्ट खां, असां सॼी हिन सिंध खां इहा घुर था कयूं त इरफान जतोई सां इंसाफ़ थिए। जेसि ताईं इंसाफ़ न थींदो असां रोडनि रस्तनि ते हूंदासीं, उन्हनि जे वारसनि सां गॾु हूंदासीं। आख़िर केसि ताईं सिंध जा ही नौजवान, असांजा बच्चा, ही रियासत असांजा कोहंदी ऐं उनखे ड्रिल मशीन सां सोराख़ कंदी। सदियुनि खां असां पंहिंजे पुटनि जा लाश वसूल कंदा आहियूं। असां ठीको त न कयो आहे त सिर्फ़ु असां पंहिंजे बचनि जा लाश वसूल कयूं। हीउ हिकु यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ छोकिरो, उन ते इल्ज़ाम आहे त हीउ ॾोहारी आहे, अलाए केतिरनि ॾोहनि में मुलविस आहे, जेको ईअं सम्झो त सिंधी में चवंदा आहिनि त खोड़ो ई नथो लॻे। त एतिरी उमिरि जो, नंढी उमिरि जो हिकिड़ो नौजवान छोकिरो, उन ते इल्ज़ाम आहिनि। हिन वक़्तु उनजी माउ सां छा हालत हूंदी, उनजी वनी सां छा हालत हूंदी, उनजो जेको बच्चो सुभाणे जेको यतीम आहे उहो वॾो थींदो, उहो छा चवंदो त मुंहिंजे पीउ खे मारियो वियो। असां घुर था कयूं भाऊ कादिर चांडियो असांजे हिन टीम में गॾु। असां हिन अॼु आगा सिराज दुरानी जे कोर्ट जे ॿाहिरां वेही आगा सिराज दुरानी खां घुर था कयूं त आगा सिराज दुरानी हिन इरफान जतोई, शहीद इरफान जतोई सां इंसाफ़ कयो, न त सुभाणे जीअं चवंदा आहिनि त अन्न जो मुंहुं जनर ॾे हूंदो आहे, वरी बि तव्हांजो मुंहुं हिन पब्लिक ॾे हूंदो, हिन अवाम ॾे हूंदो। ऐं ईअं न थींदो सुभाणे तव्हां इहो न चई सघंदो त मां मुटा वोट खे। ही हाणे माण्हू सम्झ वारा थी विया अथव, तंहिंजे करे हिन सां इंसाफ़ कयो। शहीद इरफान जतोई खे इंसाफ़ वठी ॾियो त पोइ ई माण्हू तव्हांखे मञींदा, न त शायदि ईअं न थिएव त तव्हांजे कोर्ट जे ॿाहिरां न पेशाब करे हलिया वञनिव। असांखे हिन वक़्तु ॾाढी कावड़ आहे, ॾाढी तमामु हद खां वधीक कावड़ आहे जो असांजा बच्चा था कुसजनि। असांजा बच्चा बि आहिनि, उहे बि पढ़नि था। छा सुभाणे असां माना सिर्फ़ु लाश पंजाब में जेकॾहिं क़तल थो थिए त असांजा सिंधी रोडनि ते मछिरजी था पवनि, पर असांजे सिंधी जे लाइ मूंखे ॿुधायो त केरु थो थिए? छा ही हुननि जो बच्चो न आहे? केतिरो कंहिं छोकिरी सां जेकॾहिं पंजाब जी छोकिरी सां नाहक थींदो, असांजा क़ौम परस्त रोडनि ते हूंदा। जेकॾहिं उते जे कंहिं माण्हू सां थींदी नाजाइज़गी, असांजा सिंधी ॿाहिरि निकिरंदा, पर असांजा सिंधी असां पाण लाइ ई नथा निकिरूं। मां पंहिंजे हिन इरफान शहीद जतोई जे वारसनि खे चवां थी त तेसि ताईं बसि न करे वेहिजो भाऊ, जीअं न सम्झो त बसि सुभाणे टीजो आहे ॻाल्हि ख़तमु थी वई, कुझु बि न थींदो। नेठि त साईं सरकश जो हिकिड़ो शेर आहे त गुग ऊंदे की ॾिसी वेझे न दिलि हारे, राति जे पेट मंझां पिरे फुटी पवंदी आहे, पेर ई पेर खॼे पर जे लॻातार खॼे हुजे केॾी बि डिघी राह खुटी पवंदी आहे। सरासर असां सां नाजाइज़ी थी आहे। असांजे गभरू नौजवान खे बेगुनाह क़तल कयो आहे चंद रुपयनि जे लालच में। ऐं इन खां अॻु बि वारसनि दाहूं पे कयूं, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ माण्हुनि खे दाहूं पे ॾिनऊं त असां खां हेतिरी रिश्वत तलब कनि था पिया, असांजे नौजवान खे वापसि कयो। पर हिननि बेरहम कातिलनि खे रहम कोन आयो ऐं हिननि असांजे नौजवान खे क़तल करे छॾियो। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त SSP इरफान समो, निसार शाह खे ऐं गुलहसन खे अहिड़ी का सज़ा ॾिनी वञे त जीअं ॿिया SHO, ॿिया थाणेदार, ॿिया SSP
सबक़ु सिखनि, उन्हनि खे सबक़ु मिले त जीअं ॿियो को नौजवान, ॿियो को असांजो अहिड़ो सुहिणो सिबतो गभरू नौजवान वरी क़तल न थिए। सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया अक्सर असांजा जेका बि असांजी इंतिज़ामिया आहे उहो सिर्फ़ु नौकरियुनि में पूरा आहिनि, उन्हनि खे सिर्फ़ु पघारूं खपनि। उन्हनि जो इहो सरोकार कोन्हे त को नौजवान क़तल थो थिए, कंहिंजो बचो मारिजी वञे थो, उन्हनि सां उन्हनि जो को सरोकार कोन्हे। उन्हनि खे पंहिंजी पघार खपे थी पई, पोइ ख़बर न आहे कंहिंजे चवण ते कनि था। असांजे नौजवाननि खे जेको बि असांजो नौजवान तयारु थिए थो, सिंध जी ॻाल्हि करे थो, हक़नि जी ॻाल्हि करे थो, उहो ई क़तल थिए थो। तव्हां ॾिसो, तव्हां उनजा वीडियोज़ खणी ॾिसो इरफान जतोई जा, उहो हिकिड़ो ॾाहो माण्हू हुयो, उन जूं ॻाल्हियुनि में ॾाहप हुई, उनखे क़तल कयो वियो आहे। उन जे ॻाल्हियुनि में सिंध जे हक़नि जी बि ॻाल्हि हुई, त इहा हिकिड़ी साज़िश तहत जेको बि असांजो नौजवान उभरे थो उनखे क़तल कयो थो वञे। इन जे करे तव्हां हिननि खे मिसाली सज़ा ॾियो, सज़ा ॾियारियो, त जीअं सुभाणे असां तव्हांजा ॿिया जेके बचा आहिनि उहे महफ़ूज़ रही सघनि। ॾिसो, असां में हिकिड़ी कोताही इहा आहे त असां सिर्फ़ु 2 ॾींहं उथंदा आहियूं, 3 ॾींहं ते ख़ामोश थी वेंदा आहियूं। त असां तेसि ताईं ख़ामोश न थियूं जेसि ताईं कंहिं बि मामले मसइले जे उन आख़िरी हद ताईं नथा पहुचूं, असांखे इंसाफ़ु नथो मिले। शहीद इरशाद रांझाणी आहे, उनखे हिन महिल ताईं इंसाफ़ु न मिली सघियो आहे। असांजे इदारनि में बि त कमी आहे, खोटी आहे, उन्हनि में बि कोताहियूं आहिनि न। अदालतुनि में मां त इहो साहिबान बि कोन था इंसाफ़ु फ़राहम कनि। त इन जे करे जेकॾहिं ॾिसो पटिशन दाख़िल हुई, नौजवान खे आज़ादु जज छो न कराए सघिया, त इन जे हिसे जो किरदारु अदा करे थो पियो। मां सम्झां थो जेकॾहिं तव्हांजी नज़र पवंदी त हर माण्हू पंहिंजे हिसे जो कमु करे थो। ऐं असां चवंदासीं त असां जेकॾहिं गॾियल तौर ते गॾियल न आहियूं, हिकिड़े ई हंधि हुजूम करे वेहण जो मक़सदु गॾु हुजणु न हूंदो आहे। जेकॾहिं अॼु असां अदी नायाब सरकश हिन कैंप ते वेठा आहियूं, त वारसनि सां गॾु अगरि ताज़त ते को ॿियो माण्हू वेठो आहे, वरी सखर में को ॿियो माण्हू एहतजाज थो करे, त इन जो मक़सदु आहे त असां सिंधी माण्हू मोर्चा संभाले वेठा आहियूं। हर माण्हू खे पंहिंजो मोर्चो संभालणु खपे, किरदारु अदा करणु खपे। त सिविल सोसाइटी, अदीब, शाइर, ॿिया टिया सभु पंहिंजे हिसे जो कमु कनि था। असांखे उमेदु आहे त हाणे हिन नौजवान सां इंसाफ़ थिए ऐं SSP, कातल SSP, SHO ऐं गुलहसन इन्हनि खे सज़ाऊं मिलनि। असां अॼु आगा सिराज खान दुरानी जेको हिन तक जो MPA आहे, चूंडिजी वञी सिंध असेंबली जो स्पीकर थियो आहे, हुतां जा वोटर अॼु आगा सिराज खान दुरानी वटि आया आहिनि त असांखे माहिराए अदालत में इरफान जतोई जे क़तल जो जेको आहे इंसाफ़ु घुरण आया आहिनि, त हू असांजो असेंबलीअ में ॻाल्हाए ऐं पंहिंजा एफर्ट्स वठी असांखे इंसाफ़ु वठी ॾिए ऐं मक़तूल जे कातिलनि जे ख़िलाफ़ु FIR दाख़िल कराए। असां इहो मुतालबो खणी आगा सिराज दुरानी जे दर ते आया आहियूं, इंशाअल्लाह असांजी मदद कंदो। सिराज दुरानी वाकई असां उनजे वोटर बि आहिनि, ही माण्हू जेको मुतासिर आहिनि, उनजी माउ तोड़े उनजी घरवारीअ बि उनखे वोट ॾिनो हो, पर उन्हनि वोटरनि जो इख़लाक़ी तरीक़े सां उनखे जेको आहे सो मदद करणु खपे ऐं पाण उनजे घर वञी हा। काफ़ी परे खां माण्हू बि हुननि जे दुआ ते आया, हुन जे तॾे ते आया ऐं पूरी सिंध जा माण्हू छा पर पूरे पाकिस्तान जा माण्हू इन वाक़े जे ख़िलाफ़ु जेको आहे सो थिया आहिनि। आगा सिराज दुरानी खे असां हीअ जाॻाइण आया आहियूं, मन जाॻी पए। इंशाअल्लाह इंसाफ़ जी उमेदु आहे। बाक़ी वॾो ज़ुल्म थियो आहे मुंहिंजे भाउ सां, हुनखे यूनिवर्सिटी मां खयो वियो आहे। मुंहिंजो आख़िरी साल हो, फाइनल थियण वारो हो, 2 पेपर आहे, हिकिड़ो ॾेई वियो, हिकिड़ो रहियल हो बाक़ी। पुलिस खणी निसार शाह पैसा घुरिया, पहिरियां करोड़ रुपयो, उहो न थी सघियो असांखां, वरी 50 लख, आख़िरी 25 लखनि ते आयो। महीने खां पोइ मुंहिंजे भाउ खे शहीद कयो, वॾो ज़ुल्म थी वियो, नाक कयो आहे। भाऊ तव्हां इहो ॿुधायो त पुलिस जेतोणीकि इहो मौक़िफ़ अख़्तियार करे थी त हू कुझु ॾोहारी क़िस्म जे कमनि में बि मुलविस हुयो, ताज़ो हू जेल बि वियल हो, अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि आहे या कहिड़नि केसनि में उहो घुर्बल हुयो? न अहिड़ो केस कोई बि न हो। बाक़ी सनातुल्लाह पंहिंजा बिरादरी जा हिते हुया, उहे बि असांजा हल थियल आहिनि फ़ैसिला। जीअं अॼुकल्ह ॿाराड़ी में बनीअ ते हिन ते थोरे घणे ते आहिनि, तंहिंमें उहे बि इरफान ते ख़ासि त हेॾा कान हुया, उहो रहंदो ई ॿाहिरि हुयो, उहो बि माना पंहिंजो कोरट में बाइज़त बरी थियो। इन ई इरफान समेत पेट्रोल पंप था खयो 6 महीना अॻु, हुन में बि हिन पैसा घुरिया, असां न ॾिनासीं हुनखे। पोइ हिन चर्च लाराए नवाब शाह चालान कराए छॾियो, उते बि कोरट में बाइज़त बरी थी आहे। हाणे त ॿार हो, पंहिंजा ज़ामिन वामिन थियल हुआसीं, यूनिवर्सिटी रहंदो, होॾे बि पेपर ते वियो, पंहिंजी डिग्री बि पूरी थी वई हुअसि। हाणे त हुनजी ख़्वाहिश हुई त का नौकिरी या कोई अहिड़ो कारोबार कंदुमि, पंहिंजी माना सुठे कंहिं तरीक़ेकार सां हलंदुमि। वॾो ज़ुल्म थियो आहे असां
दाग थियो हुया। भाऊ हीअ जेका एहतिजाजी कैंप आहे जेतोणीकि तव्हांजो तालुक़ु ड्रखण सां आहे, तव्हां ड्रखण शहर में एहतिजाजी कैंप क़ाइमु करण जे बजाए गड़ियासीन में उहा बि तव्हां कोट दुरानी जे मेन गेट ते एहतिजाजी कैंप आई आहे, उनजी छा वजह आहे? उहो बि आगा सिराज साहिबु 2 ॾींहं थिया आहिनि, कोई बि राब्तो न कयो असांजो पंहिंजो हितां त कजो आहे। पर हाणे साईं जन कॉल कई, शायदि हिते न हुया, कराची हुया, पंहिंजी मसरूफ़ियतनि जे करे साईं जन ॿिए ॾियारे दुआ जो टाइम बि ॾिनो आहे। उन चयो आई जी साहिब सां ॻाल्हाए तव्हां सां हक़ इंसाफ़ कयो वेंदो। भाऊ जेतोणीकि हिते असांखे कैंप में आहे त 2 खां 2.5 कलाक थी विया आहिनि, असांखे बाख़बर ज़रियनि खां बि इहा मालूमात पई आहे त तव्हां हिते जेका एहतिजाजी कैंप हई आहे कोट दुरानी जे मेन गेट जे अॻियां, त तव्हां सां हिन वक़्त ताईं कोट दुरानी जे कंहिं माण्हूअ को राब्तो न आहे कयो, न को पाणीअ जो गिलास पियारण जी का ज़हमत कई आहे, इन क़िस्म जी ॻाल्हि आहे छा? बिस्मिल्लाह रहमान रहीम। आगा साहब मूंसां राब्तो कयो, 2 कलाक अॻु में राब्तो थियुसि त बाबा मां 2 ॾींहंनि खां पोइ आई जी सां बि ॻाल्हायो आहे, मां मथे CM सां बि ॻाल्हायो आहे, कमेटी हिकिड़ी जोड़ींदासीं 4 माण्हुनि जी, जेको इनक्वायरी कराईंदासीं, तव्हांखे इंसाफ़ मिलंदो। असांखे सिर्फ़ु आगा साहब जे कोर्ट जे अॻियां धरणे ॾियण जो मक़सदु इहो हो त असांजो हुन ते राइट थो लॻे। हा आहे त असांजो हुन ते राइट थो लॻे, असां हुनजा वोटर आहियूं, हुनखे असां वोट ॾिनो आहे, असांखे ॾुख सुख में त कम से कम कमु अचे। हाणे आगा साहब ख़ातिरी कराई आहे, असांजी वधि में वधि जेको असांजी घणी उमेदु आहे त अदालतुनि में आहे, छो जो पुलिस बि मारे थी, सिंध पुलिस बि आहे, IG बि पंहिंजनि जी रखणी रखंदो, कमेटी IG 4 माण्हुनि जी जोड़ी आहे, हिकिड़ो माण्हू उन में उहो आहे जेको ऑलरेडी अॻ में हिकिड़ो पोस्ट रखी ॾे त इहो बाबा मुक़ाबिलो सही थियो आहे, वरी हाणे उहो माण्हू मेंबर आहे त उहो कहिड़ो इंसाफ़ कंदो। असांजी इहो आहे त अलाह ताला आगा साहब खे हिमत ॾींदो, अहिड़ी का जुडिशरी इनक्वायरी कराईंदो जंहिंमें असांखे इंसाफ़ मिलंदो। जॾहिं मरहूम गिरफ़्तार हुयो त उन वक़्तु पुलिस अमलदारनि या इंतिज़ामी मशीनरी जे तरफ़ां तव्हां सां को राब्तो वग़ैरह हुयो? अगरि राब्तो हुयो त उन्हनि जे तरफ़ां छा डिमांड हुई? बसि उन्हनि जो राब्तो हुयो पियो, असां वाल साहब सां फ़ोन ते ॻाल्हायूं त 25 लख ॾियो त असां हिनखे आज़ादु कंदासीं। कंहिंसां ॻाल्हि ॿोली? रोशन नालो आहे छोकिरे जे पीउ जो। पुलिस जे तरफ़ां, डिपार्टमेंट जे तरफ़ां? निसार शाह पिणनि सां ॻाल्हायो त छोकिरे खे छॾाए वञो, पैसा 25 लख ॾियो न त मारींदासीं। जी त साईं मोहतरम तव्हां इहो बि महिरबानी करे वज़ाहत कयो, चूंकि तव्हां मक़ामी माण्हू आहियो, त असांजो जेको हिन वक़्तु MPA आगा सिराज दुरानी आहे, MNA गौसबक खान महर आहे, हेॾो ज़ुल्फ़कार कमारियो जेको आहे उहो ज़िले जो जनरल सेक्रेटरी आहे, उहो बि वॾो बंगलो आहे, त तव्हां एहतिजाज जे लाइ आख़िर आगा सिराज दुरानी जो ई जेको आहे उहो दर कहिड़े हवाले सां चूज़ कयो? आगा सिराज दुरानी जो दर इन हवाले सां त हो सिंध असम्बली जो स्पीकर आहे, ज़ुल्फ़कार ख़ान खणी जनरल सेक्रेटरी आहे, पर जेतिरो हुनजी का उते हल्दी पुजंदी IG DIG ॿिया बि हूंदसि, शायदि हिनजी न ॿुधनि। इन हवाले सां असां चयो त आगा साहब भला कम से कम असम्बली में त आवाज़ उठाए सघे थो, इन हिसाब सां उहो आहे असांजो चूंडियल नुमाइंदो गौस भाई महर साहब बि आहे। असां सुभाणे गौस भाई महर जे बंगले ते बि धरणो हणंदासीं। हितां जेके ज़िले शिकारपुर जा असांजा सियासतदान आहिनि या चूंडियल नुमाइंदा आहिनि, हिन क़िस्म जो हेॾो सारो वॾो वाक़ियो थियो आहे, हादसो थियो आहे, पूरी सिंध जे मुख़्तलिफ़ कुंड कुर्श मां त छा पर पूरे पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अवां सां जेको ॾुख वंडण माण्हू अचनि था, त हितां जा बि के अवामी नुमाइंदा तव्हां ॾे आया आहिनि? अहिड़ा त ज़ाहिर में असां डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई साहब आयो उन उज़र ते, जा पंहिंजो लाड़काणे जा कुझु माण्हू हुया, हिनमहिल ताईं गौस महर साहब बि इहा बि ज़हमत न कई अथई दुआ घुरण जी, न कमारियनि साहबनि इहा ज़हमत कई आहे त वञी कम से कम दुआ तो घुरी अचूं। आगा साहब कराची, आगा जा ॿाहिरि बि कराची आहिनि, हाणे इहा ॻाल्हि कई त मां परीहं ईंदुमि, हर शइ मां कंदुमि, उज़र ते बि ईंदुमि। हा त साईं मोहतरम वाक़िए थियण खे हेॾो सारो हाईलाइट थियलु वाक़ियो आहे ऐं उनखे 2-3 ॾींहं गुज़री विया आहिनि, त फ़ोन ते बि त आगा साहब हींअर तव्हां सां राब्तो कयो आहे? आगा साहब फ़ोन ते बि हींअर राब्तो कयो आहे, जॾहिं असां हुन जाइ जे अॻियां धरणो वियो आहे, पहिरियों कोन कयो। त उन सां तव्हां हितां जे चूंडियल नुमाइंदनि जी जिन खे तव्हां बचा ॿार घरनि मां कढी पोलिंग स्टेशन ते गर्मियूं सही उन्हनि खे तव्हां वोट ॾियो था, उन्हनि खे तव्हां अॻिते मोकिलियो था, त उन्हनि जी इन क़िस्म जे रवैयनि जे बारे में तव्हां छा चवंदो जो हिन खे 3 ॾींहं या वाक़िए थियण खे एॾे सारो त अवां सां कंहिं हितां जे चूंडियल नुमाइंदे राब्तो न आहे कयो? असां त उन्हनि खे इहो ई चवंदासीं त पंहिंजो जेको हिन जो हलणु चलणु आहे, जेको अवाम सां नथा मिलनि, इहो पंहिंजो क़िबिलो दुरुस्त कनि,
न त जनरल जो चवंदा आहिनि मूं अन ॾे अन जो मूं जनरल ॾे सुभाणे इलेक्शन ईंदी वरी साॻियो ई असां ग़रीब वटि अचिणो पवंदो। साईं इहो बि तव्हां महिरबानी करे ॿुधायो त तव्हां सुबुह खां वठी हे जमे गफ़ीर आहे, हेतिरा सारा मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां सिविल सोसाइटी जा माण्हू, मुख़्तलिफ़ समाजी धुरनि जा अॻुवान हिते एहतिजाज कयूं बीठा आहिनि, त कोट दुरानी वारनि जे तरफ़ां तव्हां सां को जेकॾहिं फ़ोन ते त राब्तो थियो आहे, ठीकु आहे उहो बि हींअर, पर का तव्हांजी का सर्विस, को पाणी, को मानी, को तव्हांजे इन में का शिरकत कई अथऊं कैंप में एहतिजाज? आगा साहब फ़ोन कई, फ़ोन खां पोइ आगा साहब चयो त बाबा जेकी शइ जी ज़रूरत हुजेव, मां त हिते न आहियां, मुंहिंजा ॿाहिरि न आहिनि, नौकर आहिनि, हर शइ ॾियनि। मां साईं असां हाणे पाणी जी बि टैंकियूं घुरायूं आहिनि, देगियूं बि घुरायूं आहिनि, तव्हांजी महिरबानी, इहो आगा साहब चयो। मेहरबानी तव्हांजी। खैर नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS, लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।